ओ खत्म जी आई अज रात आ मुल्क जी संगीन हालात आ। असां जे शहरन में त अलाए छा हालात आहिनि, तव्हां पोइ बि ॿारहाड़ीअ वारा बचा वेठा हो। खत्म जी आई अज रात आ मुल्क जी संगीन हालात आ। जेको कोरोना का बचे बचे उहो माण्हू पो मस्जिद अचे अचे। ओ जेको कोरोना का बचे बचे उहो माण्हू पो जल्दी अचे अचे। हाँ अचे अचे। खत्म जी आई अज रात आ हो काॾिया थो जल्दी अचो ही इलाज आहे। छो त बीमारी ॾाढो कयो ताराज आहे। हो काॾिया थो जल्दी अचो ही इलाज आहे। छो त बीमारी ॾाढो कयो ताराज आहे। कुरान में शिफा बरकात आ मुल्क जी संगीन हालात आ। जेको कोरोना का बचे बचे उहो माण्हू पो मस्जिद अचे अचे। हाँ अचे अचे जल्दी अचे अचे। खत्म जी आई अज रात आ आखिरी ॾहो आ रहमत जी सफ़ा लुट थी हले। माफ़ी गुनाहन खां अॼुकल्ह अणखुट थी हले। आखिरी ॾहो आ रहमत जी सफ़ा लुट थी हले। माफ़ी गुनाहन खां अॼुकल्ह अणखुट थी हले। वॾी आहे घटि न का बात आ खत्म जी आई अज रात आ। वॾी आहे घटि न का बात आ मुल्क जी संगीन हालात आ। जेको कोरोना खां बचे बचे उहो माण्हू पो मस्जिद अचे अचे। हाँ हाँ अचे अचे। खत्म जी आई अज रात आ। जेके दहरिया अल्लाह अल्लाह जे रसूल आखिरत ते ईमान न रखंदा हा उन्हनि जे लाइ सबक आ ही एड़ो वायरस जेके अख भी नथी ॾिसे। अल्लाह पाक इन नंढड़े वायरस खां वॾी सुपर पावर ताकत उनके धोड़े छॾियो आहे। पर जॾहिं दीन जो कम इस्लाम ऐं दीन जो कम अल्लाह पाक वरतो आहे त कमज़ोर खां कमज़ोर तरीन शयुनि मां वरतो आहे। जहिड़ी तरह अबरह खे शिकस्त एक अबाबील नंढड़नि पखियुनि ॾिनी, निमरूद के मच्छर। हाणे हिंदुस्तान जो हाल ॾिसो, बर्तानिया चाइना ॿियनि मुल्कनि में शायर भी चए थो जेके सुपर पावर पाण के जेके सदा इन प्या अॼु त उहे भी रब के वेठा बना इन प्या। सुपर पावर पाण के जेके सदा इन प्या अॼु त उहे भी रब के वेठा बना इन था। ॾाढी रुगो रब जी इज़ात आ ॾाढी रुगो रब जी इज़ात आ। मुल्क जी संगीन हालात आ। जेको कोरोना खां बचे बचे उहो माण्हू पो जल्दी अचे अचे मस्जिद अचे अचे। खत्म जी आई अज रात आ घुरंदा ही दुआऊं मस्जिद में ईमान वारा हथड़ा खणंदा रब जे अॻियां कुरान वारा।
ओ हथड़ा खणंदा रब जे अग्यां कुर्बान वारा रब इटारींदो मुश्किलात रब इटारींदो मुश्किलात मुल्क जी संगीन हालात खत्म जी आई अज रात मुल्क जी संगीन हालात जेको किरोना खां बचे बचे उह माण्हू पो मस्जिद अचे अचे हाँ हाँ अचे अचे खत्म जी आई ही रात मुही लाज वगूल बुधायो मुल्कन में रजबत ने आज़ाहिर क्यों ही शेरन में मुही लाज वगूल बुधायो मुल्कन में रजबत ने आज़ाहिर क्यों ही शेरन में मुझी भला कहनी औकात मुझी भला कहनी औकात रब कंदो सौली सकेरात मुझी भला कहनी औकात रब कंदो सौली सकेरात जेको किरोना खां बचे बचे उहो माण्हू पो मस्जिद अचे अचे जल्दी अचे अचे खत्म जी आई अज रात